न्यूज़ है अवासा शेयर कंदासी टंडे लायार खा अगूड़ो सदर आसिफ अली जरदारी गोठ दरिया खान मरी पोतो है। अवासा खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है आसिफ अली जरदारी वेझे साथी गुलाम कादिर मरी जी दावत ते दरिया खान मरी पहुतो है। अगूड़े सदर जो चवणु है त अल्लाह पाक जॾहिं बि मौक़ो ॾिनो आहे त असां मुल्क ऐं अवाम जी भलाई जो कमु कयो आहे। ही धरती असांजी आहे। धरती जी ख़िदमत कंदे फ़ख्र महसूस कयूं था। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है तफ़सील मालूम कंदासीं। टनोलायर मां गुलाम रसूल नोहड़ियो खां। जी गुलाम रसूल अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अगूणो सदर आसिफ अली जरदारी संदसि वेझे साथी गुलाम कादिर मरी जी दावत ते ॻोठ दरिया खान मरी पहुतो आहे। आसिफ जरदारी आमद वक़्तु सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। उन मौक़े ते मरी हाउस ते पहुतल पीपी अॻवाननि ऐं कारकुननि खे मुख़्तसर ख़िताब कंदे अगूणे सदर आसिफ अली जरदारी चयो आहे त अल्लाह पाक असांखे जॾहिं मौक़ो ॾिनो आहे त असां मुल्क ऐं अवाम जी भलाई लाइ कमु कयो आहे, अवाम जी ख़िदमत कई आहे। ही धरती असांजी आहे। असां धरती जी ख़िदमत कंदे फ़ख्र महसूस कयूं था। हिन चयो त आम इलेक्शन वेझी आहे ऐं दुश्मन खे ॿुधाईंदासीं त असीं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा सिपाही आहियूं। उन्हनि जो ॾिनल कुर्बानियूं खणी हलूं था ऐं अवामी ख़िदमत ते यकीन रखूं था। हिन वधीक चयो त केरु ईअं न चवे त आसिफ अली जरदारी हुकूमत में आयो त के कम न कया। पीपी असां अरिड़हीं तरमीम ॾिनी ऐं पख़्तूननि ऐं बलोचनि खे जेको आहे सुञाणप ॾिनी ऐं ईंदड़ इलेक्शन में जेको आहे मुखालिफ़नि खे बदतरीन शख़्स ॾींदासीं। हिन चयो त भुट्टे ख़ानदान हमेशह हिन मुल्क ऐं अवाम लाइ क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में कामयाबी हासिल करे अवाम जी ख़िदमत कंदासीं। जी ठीक है, वांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।